मैम लास्ट क्वेश्चन तव्हांखां मां कंदुमि असांजे सिंध में हरासमेंट जा सेल आहिनि, वुमेन प्रोटेक्शन जा सेल बि आहिनि, एक्ट बि आहिनि, मुख़्तलिफ़ तंज़ीमूं उन ते कमु कनि थियूं। उन जे बावजूद बि फ़हमीदा लगारी जहिड़ा केसिस थियनि, होॾां टंडो मस्ती में ख़ालिदा चांडियो खे गोलियूं हणी मारे छॾण ताईं कारी आहे। असां कीअं मतिलबु त इन केसिस मां अहिड़नि वाक़िअनि मां जान छॾाए सघूं था? कॾहिं असांजी औरत असांजे ई हथां महफ़ूज़ थींदी? ॾिसो, इहो तालीम सां हिन में बहितरी ईंदी जॾहिं असांजे थाणनि ते मर्द एसएचओ सां गॾोगॾु औरत एसएचओ बि तैनात हूंदियूं। जॾहिं जेका वर्क फोर्स आहे उहा वर्क फोर्स अगरि 50% पॉपुलेशन मर्द जी आहे, 50% वर्क फोर्स औरतुनि जी बि थिए, मतिलबु इक्वल हिते पॉपुलेशन जो जेको प्रोपोर्शन आहे उहो ई असांखे वर्क फोर्स में बि नज़र अचे। फाइनेंशियल इंडिपेंडेंट थियनि ऐं इन खां अलावा ही एम्पावर्ड हुजनि ऐं असांजा जेके कल्चरल ऐं हिकिड़ो क्लैन वैल्यूज़ में लिकाए करे ही औरतुनि खे दॿाईंदा आहिनि, उहे ॻाल्हियूं ख़तमु थियनि त इंशाअल्लाह ताला सभु बहितरी थींदी। इलाही बहितरी आई आहे, वधीक बहितरी जी ज़रूरत आहे, उहा सिर्फ़ु तालीम सां अची सघे थी। उन खां अलावा को शॉर्टकट न आहे।